फ्रेंड अस्सलाम वालेकुम हक मौजूद ये तव्हां जो प्यारो दोस्त बाबर अली यूट्यूब चैनल है बाबर अली जी सिंधी जे नाले सां जंहिंमें दोस्त सब्सक्राइब ना है कयो तो बराए महिरबानी करे इन चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां ऐं बेल आइकन के ज़रूर दबायो ताकि अचण वारी हर वीडियो वहाँ ताईं पहुंची सके। दोस्तों अॼु असीं वञूं था पिया खैरपुर डिस्ट्रिक्ट जे रानीपुर शहर ते वादी ज़हरा तामीर थी आहे, हिकु मोमिन तामीर कराई आहे वादी ज़हरा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रोज़ो। असां भी वञूं था उते ज़ियारत ते अव्हांखे भी ॾेखारींदासीं घुमाईंदासीं हिकु मोमिन वो साॻियो ई मंज़र कीअं ओड़ो साॻियो सेम टू सेम ओड़ो रोज़ो असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर सिंध में ठारायो आहे। असां भी ज़ियारत कंदासीं, अव्हांखे भी घुमाईंदासीं रानीपुर जो सॼो शहर। असां सां जुड़िया रहिजो, अॼु जो पूरो व्लॉग ॾिस। जैसे हवा था भरायूंगा गाड़ी में रशू दोस्तों असां पहुची विया आहियूं बाबे वादी ज़हरा रानीपुर पहुची विया आहियूं। वादी ज़हरा हलन था दोस्त भी सरकार जो रोज़ो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रोज़ो है, परचम मौला अब्बास जो। ऐसा परचम ऐसा रोज़ो हम भी कर लें तिलावत कुरान अल अजल या इमामे ज़मान मुंतज़िर हैं तेरे दो जहां अल अजल या
मस्जिद शरीफ ठही रही है। माशाल्लाह ज़बरदस्त। तो दोस्तों हाणे असां हलूं था पिया पंहिंजी गाॾी जी तरफ़ ऐं रवानगी आहे ॻोठ। वरी अव्हांखे जेको ॻोठ वेंदे नज़र आयो त ॾेखारींदासीं। अॼु जो व्लॉग हिते पूरो थियो असांजो। में तड़क तालाब में